अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिद्धी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर। मूंखे स्टूडियो में जॉइन कंदा सीनियर तज़िया निगार गुलाम नबी मुराई साहब भलीकार। मुराई साहब, फ़ौजी क़यादत आयतुल्ला खामनाई जी शहादत, उन खां पोइ 7000 शहरनि जूं शहादतुनि खां पोइ अमरीका ऐं ईरान जो ठाह थी वियो आहे। उन खां पोइ ॻाल्हियूं बि कामयाबु थियूं आहिनि ऐं लिखत में रुॻो ठाह थियणो आहे, सॼो मुआइदो थियणो आहे, सयूं बि थी वियूं आहिनि अमन मुआइदे ते। सयूं ईअं थियूं आहिनि जो सयूं त थींदियूं जुमे ते इलेक्ट्रॉनिक मथां जीअं आणिबो आहे पंहिंजो वर्चुअल थियूं आहिनि ऐं सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त ईरान मुस्लमाननि ॾाढो सफ़र कयो आहे हिन सदीअ में, ॾाढो सफ़र कयो अथनि ऐं मुस्लमान जिन जी हुकुमरानी हुई केतिरा साल 100 साल, उन्हनि सभु कुझु हिन में विञायो ऐं मुस्लमाननि खे इसराईल ऐं अमेरिका ॿिन्ही, बिल्कुलु इसराईल अमेरिका जे रिश्ते या अमेरिका जी ताक़त ते उन सभिनी मुस्लमाननि खे जेको आहे सो ख़्वार ख़राबु कयो आहे। हाणे हींअर जेको आहे इहो ईरान खे क्रेडिट थो वञे, मुस्लमाननि खे क्रेडिट कोन थो वञे। को बि मुस्लमान मुल्क उनजे लाइ कोन आॾो आयो आहे मैदान में। सही, ईरान खे क्रेडिट थो वञे जेकी हेतिरनि नुक़सान जे बावजूदु बीह रहिया, साबित क़दम थी ऐं अमेरिका खे गोॾा टेकाइण वारी ॻाल्हि आहे। अमेरिका खे गोॾा टेकणा पिया, नेतन्याहू खे बि इसराइली खे बि नाराज़ करण जे करे, छो त उहो अंदाज़ो करे वियो, सम्झी वियो ॻाल्हि खे। अंदरि जेको हुनजे मुल्क जे अंदरि जेको हुनजे मथां प्रेशर हो, जेको हुनजी अनपॉपुलरिटी, अंदरि हुनजा एहतजाज शुरू थी विया अमेरिका में, त उनजे करे हुन पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ नेतन्याहू खे इग्नोर करे इसराइल पाण बि हिनजो इनकार कयो आहे त असां मञूं ई कोन था, मञूं नथा बि इनकार। इसराइल इहो बि चयो आहे त असांखे सस्तो विकिणियो आहे अमेरिका, इहो बि चयो आहे। पर उनखे नेतन्याहू जो पर्पज़ इहो आहे त ईरान ताईं मुस्लमान जेके बि आहिनि इन्हनि सभिनी खे निस्तो नाबूद कजे, हुनजो उहो त आहे ई हुनजो। बिल्कुलु। बहरहाल ॻाल्हि आहे त इन सॼी पूरे कहाणीअ में जेकॾहिं हीरो जो नालो ॾियूं कंहिंखे, थींदो आहे न ड्रामे में को हीरो केरु आहे या फिल्म में हीरो केरु आहे या हिन कहाणी जो हीरो केरु आहे, उहो ईरान आहे। सलाम आहे ईरान खे जंहिं हिंदुस्तान जे अहिड़े वॾे पावर खे गोॾा झुकाया, हुनजा गोॾा झुकाया ऐं हुनखे मजबूर कयो त हिन एग्रीमेंट ते अचे। त हुन में इहो बि लिखियलु आहे त 2 हफ़्तनि खां पोइ जेको आहे सो एटमिक वारे मामले ते ॻाल्हि ॿोल थींदी। त माना हिन ते उहो बि न मञाए सघियो, अमेरिका न मञाए सघी त इन खे ख़तमु कयो। तॾहिं इहा ईरान जी फतेह आहे ऐं ईरानी मुस्लमान जी फतेह आहे ऐं सलाम आहे उन्हनि खे, ख़राज तहसीन पेश कयूं सभु मुस्लमान गॾिजी। जी हा, बिल्कुलु। मुरे साहब, वफ़ाक़ी बजट 18 खरब 700 अरब रुपयनि जी वफ़ाक़ी बजट पेश कई वई आहे ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ हुननि रखिया आहिनि। ज़ाहिर आहे उनमें आम माण्हू हूंदो त कोन्हे को, पर ऐवान सदर जे ख़र्च जे लाइ 2 अरब 80 करोड़ रुपया, वज़ीर आज़म ऑफिस जे लाइ 92 करोड़ रुपया ऐं सदर जी ज़ाती ऑफिस जे बजट जे लाइ 13 करोड़ रुपयनि जो इज़ाफ़ो कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां, इहे सभु जेको अथव न गोरख धंधो आहे, इहो सभु तव्हांखे ॿुधाइण जे लाइ, पर असल में इहो ॿुधाइनि त गुज़िरियल साल केतिरो ख़र्चु थियो आहे, हिननि केतिरो ख़र्चु कयो आहे, इहो ॿुधाइनि न। तव्हांखे ख़बर आहे प्राइम मिनिस्टर जूं 3 ज़ालूं आहिनि, शहबाज़ शरीफ़। बिल्कुलु। 3 घर लाहौर में प्राइम मिनिस्टर हाउस डिक्लेयर थियल आहिनि, उन्हनि जो ख़र्चु कोन था ॿुधाइनि। बदकिस्मती आहे हिन मुल्क जी जो हिननि डेलिबरेटली सायो करे माण्हुनि खे रखियो आहे जाहिल, तइलीम खां परे, सुजाॻी खां परे, रोशनी खां परे। तंहिंजे करे माण्हुनि खे हिननि जूं माण्हुनि खे पंहिंजे पेट जो एतिरो प्रॉब्लम आहे, एतिरो फ़िक्र आहे, हुननि खे एतिरो उन्हनि जूं ऐशूं नज़र ई कोन थियूं अचनि। न त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, अरबन में तव्हां ख़र्चु कयो, तव्हां ईरान जो मिसाल वठो, ईरान घणो थो करे प्रेसिडेंट ऐं प्राइम मिनिस्टर ते ख़र्चु, अमेरिका घणो थो करे। अमेरिका जी हेॾो सारो मुल्क आहे, हुनजी बजट ॾिसो घणी आहे प्रेसिडेंट हाउस जी, प्राइम मिनिस्टर हाउस जी, MLA जी, MPA जी, हिननि जी केतिरी आहे। ऐं तव्हां ॾिसो यार, हिन मुल्क खे मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, पराओ माल हथु अची वेंदो आहे न, पोइ जेके फुरींदड़ हूंदा आहिनि पोइ पाण में विड़ी पवंदा आहिनि, पर पोइ वरी ठही न ते वेंदा आहिनि त भला मूंखे कुझु त मिले थो न। हिते असांजा हुकुमरान फोरू, धाड़ियल ऐं चोर ऐं हिननि माण्हुनि खे, माण्हुनि जे खीसनि में हुननि जा हथ आहिनि ऐं माण्हू वीचारो जंहिंमहिल उहो खीसनि मां कंहिंजो निकिरे थो त ॻोल्हिनि था त खीसो ख़ाली। इहे अवाम दुश्मन आहिनि, अवाम दोस्त न आहिनि।
सही ॿी जेके असांजा हुकुमरान आहिनि से बल्कि मां चवंदुसि त जेके बि आया आहिनि असांजा हुकुमरान सभु अवाम दुश्मन रहिया आहिनि। अवाम दोस्त मुल्क में सुधारींदो आहे न, मुल्क में सुधार वणंदो आहे, तरक़ी ईंदी आहे, माण्हू तरक़ी आहे त इहो कोन्हे त वॾो माण्हू तरक़ी पियो करे जंहिं वटि 1000 एकड़ो तंहिं 5000, इहा तरक़ी न आहे। तरक़ी आहे आम माण्हू छा थो करे, आम माण्हू जी छा सूरत हाल आहे। सही ॻाल्हि हिते आम माण्हू जी सूरत ॾाढी ख़राबु आहे पाकिस्तान में। सिंध में त बदतरीन आहे, पर वरी पाकिस्तान जी बि ॻाल्हि थो कयां, हालत ॾाढी ख़राबु आहे। सही बिल्कुलु। पर साहिबु दिफ़ाई बजट जी बि ॻाल्हि कंदासीं, 17.6 जेको आहे उहो सैकड़ो वधायो अथऊं ऐं दिफ़ा लाइ 3 खरब 90 करोड़ रुपया जेके आहिनि उहे फंड रखिया विया आहिनि। अदा ॻाल्हि ॿुधो, तव्हांजा असुल हुकुमरान इहे आहिनि न, उन्हनि जो दुफ़ा त करिणो आहे न। जी हा, हुकुमरान जी दुफ़ा करिणो आहे, असुल हुकुमरान इहे आहिनि। पाकिस्तान के त चवनि था तारीख़ में त इन्हनि लाइ ठहियो, सो तंहिंजे करे जिन जे लाइ मुल्क ठहियो आहे त पहिरियों हक़ उन्हनि जो आहे न, बिल्कुलु पहिरियों हक़ उन्हनि जो आहे। छो त तव्हां ॻाल्हाए कोन था सघो, ताक़त एतिरी आहे जो तव्हां ॻाल्हाए कोन था सघो, तंहिंजे करे वाट करे वेही रहो ऐं चयो त वाह वाह ज़िंदाबाद। हाणे छा असां तूं ॻाल्हाईंदासीं त बाबा एतिरा छो बजट छो आहे, तोखे सामान ईंदी न भला कढी, सही ज़ाहिर त न, ज़ाहिर हुकूमत ॾींदी न। ऐं हुकूमत खे अहिड़ी फ़ौज खपे जंहिंजो फील्ड मार्शल एॾा वॾा फ़ैसिला कराए अमेरिका खां हे हो। तव्हां ॾिसो त सॼी टीवी सॼो ॾींहुं इहा ॻाल्हि पई हले, कहिड़ी करण वारनि खे शर्म बि कोन थो अचे त हिकिड़ी हद थींदी आहे ॻाल्हि करण जी न। बसि इहो जेका रक़म आहे उहा त ज़ाहिर आवाम जी आहे न, असांजी खीसनि जी आहे न। हिते अवाम जी अहमियत कहिड़ी आहे, हिते अवाम आहे छा, अवाम वटि वोट सो बि कोन्हे हाणे हुनजो। सही, फार्म 47 फार्म 47 आहे। अवाम जंहिं मुल्क में अवाम जी अहमियत न ॾियो, मुल्क कॾहिं तरक़ी न कंदो। इहा ॻाल्हि कंहिंखे सम्झ में अचे। सही। मुराद साहिबु हैदराबाद सखर मोटरवे जी ॻाल्हि कंदासीं ऐं 30 अरब रुपया रखिया विया आहिनि ऐं इहो मनसूबो आहे 363 अरब रुपयनि जो। एहसन इकबाल चवे थो त अञा हिनखे 4 साल लॻंदा हिन मोटरवे खे ठहण में। बेचारा मां त चवंदुसि त लानत आहे हिननि पंजाबियुनि ते, असांखे ॿुझो ॾिनो अथनि, 30 बि ॾेई 30 बि वापसि वठनि। ऐं सिंध में न ठाहिनि मोटरवे, भली सिंध पाकिस्तान जो हिसो थो रही आहे, सिंध जी कॉलोनी आहे, हुननि जी कॉलोनी आहे, मर्ज़ी अंग्रेज़नि जी कॉलोनी सिंध हुई त सिंध में तरक़ी थी। सही। ऐं हींअर जॾहिं खां पंजाब जी असां कॉलोनी थी आहियूं तॾहिं खां असां तबाह बर्बाद आहियूं। पंहिंजो सॼो पंजाब ॻंढे छॾियो अथनि मोटरवेज़ जो। फेडरल गवर्नमेंट ठाहे, नेशनल हाईवे अथॉरिटी वारनि ठाहिया आहिनि। हिते जेको आहे सो 30 अरब ॾेई बि जेको आहे सो, पर हिन में पीपुल्स पार्टी जो ॾोह आहे। पीपुल्स पार्टी वक़्ताए थो, पीपुल्स पार्टी ॿियनि लाइ त करे थी ॻाल्हियूं ॿोलियूं ऐं पसे परदा इहे, त इन लाइ मोटरवे ते थोरो को कॾहिं मिड़ई शो कनि था, सो बि चवनि था त मिड़ई ख़ैर आहे, सिंध जे माण्हुनि खे ॿुधाइणो त असां कयूं पिया। न त हक़ीक़त में पीपुल्स पार्टीअ जी कमज़ोरी आहे जो 18 सालनि में ॿिया हेतिरा मोटरवे पंजाब में ठही विया, हिते न ठही सघिया आहिनि। सही। मुराद साहिबु ज़ाहिर तव्हां हिकिड़ी ख़िदमतूं ॾिनियूं आहिनि पंजाब में बि, सिंध में बि, इहा तव्हां छा था सम्झो त इहा सिंध सां नफ़रत आहे या हिकिड़ी नफ़रत आहे? त नफ़रत ॿी शइ आहे न। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, नफ़रत जेका आहे सा दुश्मन सां थींदी आहे। नफ़रत जेका आहे सा उन ताक़त सां थींदी आहे जेका ताक़त तव्हांखे कुचले। नफ़रत उन सां, असां त ग़रीब आहियूं न, असां वटि छा आहे? अंग्रेज़नि जी फ़ौज चवंदा हुआसीं, अंग्रेज़नि जी फ़ौज चवंदासीं छो त मथियां ऑफिसर सभु अंग्रेज़ हूंदा, हेठां सिपाही 90%, 80%, 90% सिपाही लोकल हूंदा, हिंदुस्तानी हूंदा। पर चए बि अंग्रेज़नि जी फ़ौज हुई, छो त ऑफिसर अंग्रेज़नि जा हूंदा। हींअर पाकिस्तान जी फ़ौज में घणा बलोच कोर कमांडर आहिनि, सिंधी घणा आहिनि कोर कमांडर, पंजाबी पश्तून घणा आहिनि, मेजॉरिटी में पंजाबी आहिनि। मोर देन 80% पंजाबी आहिनि, जनरल ऐं ब्रिगेडियर खां मथे। त पोइ हाणे ॻाल्हि इहा आहे त हीअ पंजाब जी फ़ौज आहे न जेका पंजाब जे मफ़ादनि खे प्रोटेक्ट पई करे। बाक़ी जेको ॻाल्हाए त हुनजी निड़ी मरोड़नि था। जी हा, हीअ पंजाबी फ़ौज आहे। ऐं पंजाब हींअर हाणे ज़ाहिर थी चुको आहे त पंजाब पाकिस्तान जो मालिक आहे ऐं असुल मालिक पंजाब आहे। सही। बाक़ी असांजे बुज़ुर्गनि जिन रिज़ोल्यूशन पास कराया उन रुबरू ॿोड़ आयो। सही, बिल्कुलु। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचो, न ॾिसंदो रहो सिधी ॻाल्हि।
नाज़रीन सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार। मुरैद साहिब, वज़ीर आज़म चवे थो त जेको 8,500 जेको आहे महाना कमाए थो मज़दूर, उहो ग़रीब कोन्हे को। उन्हनि हिकिड़ो नई डिजिटल मतिलबु त एनालाइसिस कई आहे, पोइ चयो त ग़रीब जेके आहिनि उहे कहिड़ा आहिनि, पोइ हुन में अलाए कहिड़ो पैमानो आहे हुन में रखियो अथऊं त केतिरा 100 में 1000 कमाईंदड़ उहो ग़रीब आहे। यार हिकिड़ो पढ़ियल लिखियल माण्हू जी ॻाल्हि कयो, हिकिड़ो जाइल ॼट आहे, उन्हनि जी ॻाल्हि था कयो ऐं हुन शाइर खे नथा सलाम कयो जॾहिं मुल्क ते जॾहिं हुकुमरान जॾहिं ॼट तो ते हुकुमरान थींदा त नसुलनि जा नुक़सान थींदा। ही ॼट आहिनि न सभु, अणपढ़ियल घटि पढ़ियल ॼट असांजे मथां चढ़ी वेही रहिया आहिनि। हाणे ॼटनि सां ॾे मोह। जी हा, हाणे जेको चए थो 8,000 रुपया, 8,000 रुपया माना 300 रुपया डेली तक़रीबन। जी 250-300 रुपया डेली। 250-300 में छा थो अचे? जंहिंजी फैमिली हुजे, हिकु ॿ माण्हू 3-4 भाती हुजनि, नंढा ॿार हुजनि, छा थो अचे? शर्म असांखे थो अचे कोन थो न। मुसीबत आहे हुकुमरान आहिनि जिन खे ॻाल्हाइण सम्झ में नथी अचे ॻाल्हि त ॻाल्हायूं छा था। कुझु साल अॻु में 24,000 हुई, हाणे चवंदा 8,000 ख़ुशहाल आहे। सो सची ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त पंजाबी हुजणु वॾी क्वालिफिकेशन आहे। तूं बि पंजाबी थी वञे, मां पंजाबी थी हलूं था, पंजाबी रहूं था, किथे न किथे झटो लॻी वेंदो पंहिंजो। सही, डोमिसाइल मटाइणो पवंदो। हा, डोमिसाइल मटाइणो पवंदो। उहो ज़रदारी साहिब पाण बि चवंदो आहे त सिंध जो डोमिसाइल सफ़ा हल्को आहे, पंजाब जो डोमिसाइल इन में त कुझु शक कोन्हे, इन में त कुझु शक कोन्हे। तव्हां ॾिसो पंजाब जो प्राइम मिनिस्टरनि आर्मी चीफ खे मथे परवेज़ मुशर्रफ चयो न, मूंखे मथे लहणु ॾिनई मुल्क में, चई त हिनखे वञी हिंदुस्तान लाहियो ऐं दुबई लाहियो। जेको एॾो वॾो कमु कयो उनखे कुझु बि कोन थियो, निकिरी वरी हलियो वियो। भुटे वीचारे खे फांसी अची वई, जेको कूड़ो केस ते। सही, भुटो सिंधी बेनज़ीर साहिब खे माराए वियो, शहीद कयो वियो। ॿिए खे ताक़त आहे मुल्क खां, मुल्क जे सिस्टम खां ॿाहिरि कंहिंखे ताक़त आहे की हेॾे वॾे लीडर खे मारे सघे? त तंहिंजे करे पंजाब जो डोमिसाइल न, पंजाब जो कमु मथे आहे। सही, बिल्कुलु। वफ़ाक़ी हुकूमत बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में जी रक़म में 17% इज़ाफ़ो कयो आहे। ॾिसो ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां था, मां त हमेशह इन ॻाल्हि जे ख़िलाफ़ु आहियां त इहे जेके ख़ैरात आहिनि अॼु इन्हनि पैसनि मां ग़रीबनि खे बहरहाल उहो कीअं था ॾियनि, छा था ॾियनि, मुसीबत आहे वॾी। ऑडिट त आहे कान, अहिड़ी पिक्चर। पर ॻाल्हि इहा आहे त मां इहो चवंदुसि त इहो तव्हां इदारा ठाहियो ग़रीबनि जे लाइ, ॻोठनि में जिते हुनुर सिखनि माण्हू ऐं माण्हू निकिरनि। बेनज़ीर ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट सेंटर्स उते ठाहियो। तव्हां माण्हुनि खे ॾिसो, माण्हू हिंदुस्तान वारा पंहिंजनि माण्हुनि खे, तव्हां जिते वञो, मां ॿुधायुमि अॻु बि ॿुधाए चुको आहियां त ह्यूस्टन खां मां वञा पियो हिन ते जहाज़ में सफ़र जे चयोसीं, बहरी जहाज़। जी त वञूं पिया, उते टोटल 1000 क्रू मेंबर हुआ, जंहिंमां 600 हिंदुस्तानी आहे। उन्हनि खे ट्रेनिंग ॾियनि था, उन्हनि खे रिक्रूट कनि था, बाक़ाइदा हिकिड़ो निज़ाम आहे, सिस्टम आहे। हिते असां वटि त आहे ई कुझु कोन। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। 10 ई ॾोकड़ लसा असां वटि ईअं आहे। बिल्कुलु। मुरैद साहिब, पीपल्स पार्टी ऐं हुकूमत जे विच में बजट जे मामले ते जेके इख़्तिलाफ़ आहिनि उहे बरक़रार आहिनि। अॼु बिलावल भुट्टो असेंबली में आयो, पोइ एतिजाजनि तक़रीर न कई ऐं चयईं त असांखे बजट ॾेखारी, पढ़ाई हिकिड़ी वई, पोइ पेश ॿी कई वई। हिकिड़ो दफ़ो मज़ेदार ॻाल्हि थो ॿुधायां, इहो हक़ीक़त अथव। आसिफ अली ज़रदारी साहिबु मुहसिन खे चयो त यार तुंहिंजो प्राइम मिनिस्टर लिफ्ट ई नथो ॾिए, हींअर बजट में गुज़िरियल साल जी बजट में जेके कुझु थियो असां त सलाहूं बि न वरितनि, कटौती वग़ैरह जेके करणियूं। मुहसिन नक़वी चयो प्राइम मिनिस्टर खे त यार प्रेसिडेंट साहिब खे मिलो, तव्हां हुनखे शिकायत प्रेसिडेंट साहिब सां मिलियो वञे। त प्रेसिडेंट साहिब खे चयईं त प्रेसिडेंट साहिबु चयोसि त न, प्रेसिडेंट खे चयईं शहबाज शरीफ़ त सुनाया आप नाराज़ है? चयईं हाँ मैं नाराज़ हूँ, आप मशवरा ही नहीं करते हो, पूरी बजट में ये किया आपने, हमसे मशवरा नहीं किया। प्राइम मिनिस्टर चयो सर अर्ज़ करूँ जी, हमसे भी किसी ने मशवरा नहीं किया। हाणे हिन मां सम्झो त मुल्क केरु पियो थो हलाए। सही, बिल्कुलु। मुरैद साहिब, वज़ीर आज़म मुख़ालिफ़ धुर खे चयो आहे त बाबा अचो ॻाल्हियूं कयूं ऐं हुन खां पोइ सियासत हिकिड़े पासे। इहो शो छा आहे, इहो शो छा आहे ऐं स्टंट बाज़ी आहे त भई जेको आहे सो अची छो थो ॻाल्हायूं, हिनखे पावर ई एतिरो कोन्हे, ताक़त ई कान्हे हिनखे। बाक़ी इहो सियासी तौर ते बयानु ॾियण मां छा थो थिए? मौलाना फज़ल रहमान बि इहो ई चयो त पहिरीं हुनखे पीटीआई बानी खे ॿाहिरि कढो, पोइ सियासत। मौलाना ॾिसो ॻाल्हि ॿुधो, मौलाना फज़ल रहमान हिननि जो पार्टनर हो, टियों पार्टनर हो, पर ही ॿई गॾिजी ऐं टे खे ॿाहिरि कढी छॾियनि। हुनखे उहो न ॾियणु जेको मौलाना साहिब जी डिमांड हुई। सही, मौलाना साहिब जी डिमांड हुई त प्रेसिडेंट मुंहिंजे भाउ खे ॾियो या मूंखे ॾियो। सही, ठीकु, उहो न थियो त मौलाना साहिबु कावड़ जी ॿाहिरि निकिरी वियो। सो मौलाना साहिब जी कावड़ इहा जेका आहे सा
अलाह करे दाइमी हुजे बसि। सही, बिल्कुलु। आज़ाद कश्मीर जी सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे, लखे माण्हू रोडनि ते आहिनि, ॾाढी ख़राबु आहे। ऐं असां तारीख़ मां सबक़ु नथा हासिलु कयूं ऐं असांजे साम्हूं बांग्लादेश विञायोसीं, ईस्ट पाकिस्तान विञायोसीं, साम्हूं साम्हूं असांजे साम्हूं इहो ज़ुल्म ई ॾाढ करे माण्हुनि खे गोलियूं सिधियूं हणी। साॻी शइ कश्मीर, आज़ाद कश्मीर में बि थिए पई, साॻी शइ गिलगित वारनि खे बि त इहा शिकायत आहे। तॾहिं करे असांखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे। असां सम्झूं था त असांखे पंजाब बि घणो आहे या सिंध बि मोचोड़ो विया अचे पाण सां इहे खोड़ आहे पाकिस्तान, असांखे नथी ॻाल्हि सम्झ में अचे। बदकिस्मती आहे त जॾहिं तव्हां कंहिं बि मुहज़ब मुआशिरे में, मुहज़ब इदारे में हर को माण्हू पंहिंजो कमु न कंदो त पोइ इदारो वेही वेंदो। उन इदारे में टेक्निकल स्टाफ टेक्निकल ॻाल्हियुनि खे ॾिसे, मैनेजमेंट जो स्टाफ मैनेजमेंट जे ॻाल्हियुनि खे ॾिसे, इहो तॾहिं हलंदो कमु। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। छो तंहिंजे करे असां वटि ईअं न आहे न, असां वटि ईअं आहे त असां वटि बसि असां हिकिड़ो इदारो आहे सुपीरियर सभिनी खां, जेको ई ॻाल्हियुनि खे सम्झे थो, बाक़ी सभु ॼट वेठा आहिनि। बिल्कुलु। सिंध जी बजट सुभाणे पेश थियणु वञे पई। नए माली साल में तरक़ियाती बजट घटाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं को बि नओं मनसूबो बि न हूंदो हुन में। असां हाणे ॻाल्हि इहा आहे त पाण खे सिंध में मिले छा थो, जेके मनसूबा थियनि था, छा कहिड़ा था थियनि। सही, बिल्कुलु। बसि उहो ॿ चारि ठेकेदार आहिनि जिन खे ठेका मिलनि था, कमु शुरू कनि था, उन उहो ई ठेको खणनि था ऐं कंहिंखे परवाही न आहे, जेको ॿियो अचे थो हुनखे फादर लॻाए भॼाए था छॾनि। सो उहो ऐं चङो आहे त न आहे त सुठो आहे, थोरो हुननि जो टैक्स घटिबो, हींअर त वरी हिन साल बि टैक्स घणे में घणो टैक्स ॾियण जो हुननि खे एज़ाज़ मिले ऐं अवॉर्ड मिले। तव्हां हिकिड़े ठेकेदार खे घणे में घणो नंबर 1 टैक्स पेयर जी सूरत में करे हुनखे इनाम मिलियो, एवॉर्ड मिलियो। ऐं उहो पहिरीं छा हो, हाणे छा आहे। पर पोइ हाजी अली हसन ज़रदारी आहे, तूं पारस आउं लो, हाजी अली हसन ज़रदारी पारस आहे, पोइ लो में मत तुंहिंजो उहो सोन थियो वञे। सही। सिंध में तालीम खाते जी आईंदा जॾहिं असां पारस जी ॻाल्हि कयूं हाजी अली हसन ज़रदारी। सिंध में तालीम खाते जी लापरवाही सबबि 34,000 स्कूलनि जी 70 सैकड़ो बजट जेका आहे उहा इस्तेमालु न थियण सबबि लैप्स थी वई आहे। गुज़िरियल साल 18 अरब 67 करोड़ रुपयनि जी बजट रखी वई हुई। यार सुतल क़ौम आहे सिंधी। जी हा, उहो सुतल क़ौम आहे न, त जेके हुकूमत जा मशीनरी आहे उन्हनि जी निंड फिटाए छॾे। सिंधियुनि खे तइलीम जी ज़रूरत ई कान्हे का, तंहिं करे मां चवंदुसि सुतल क़ौम आहे। सही। पाकिस्तान सॼे जी ॻाल्हि तो तव्हांखे मां ॿुधायां त असांजी तइलीम ते जेको फ़ी माण्हू ते ख़र्चु आहे सो $25.3, माना 7,000 41 रुपया पाकिस्तानी। ऐं भूटान जेके कंहिं खाते में कोन था आणियूं उहो $55, माना 15,000 रुपया ऐं 15,370 रुपया। बांग्लादेश 56, उहो ई 15,586 रुपया। श्रीलंका $78, $21,000 रुपया फ़ी माण्हू। असांजो 70,000 रुपया, माना श्रीलंका जहिड़ो मुल्क बि असां खां टीणो आहे तइलीम ते थो लॻाए। तंहिंजे करे ॻाल्हि आहे त उन मुल्क जी उन ख़िते जी तइलीम कहिड़ी हूंदी। असांजे सिंध में त वरी अञा घटि आहे। हिकिड़ो शाह साहिबु लॻाए छॾियो अथनि, शाइरी बि करे थो, दानिश्वर आहे, अदीब बि आहे, उहो एजुकेशन जो मिनिस्टर केतिरनि सालनि खां। पोइ कंहिंजी ॻाल्हि ई कोन था ॿुधनि, असां अकल कुल आहियूं। हिकिड़ो सैयद ऐं ॿियो वरी शाइर ऐं टियों वरी दानिश्वर, 3 शयूं आहिनि त उहो सम्झो त जी सॼी मख़लूक चरी आहे, अणपढ़ियल आहे। सही, बिल्कुलु। सिहत जो मामिलो, सिहत जो मामले जो खानो ख़राबु आहे। तव्हां सिहत जे मामले ते ॾिसो त पाकिस्तान 8,000 रुपया, तक़रीबन उहो ई 7,000 पाकिस्तान फ़ी फ़र्द ते। बांग्लादेश 14,000 15,000 रुपया। अफ़गानिस्तान 16,000 रुपया। नेपाल 23,000 रुपया। भूटान 45,000 रुपया। भूटान पोइते पियल मुल्क। श्रीलंका 37,000 रुपया। असांजो 37 श्रीलंका जे मुक़ाबले में 37,295 जे मुक़ाबले में पाकिस्तान 8,349 रुपया। असां कीअं तरक़ी कंदासीं, कीअं अॻिते वधंदासीं। ख़ुशहाल मुल्क श्रीलंका वटि छा आहे जेको असां वटि आहे? लीडरशिप बेकार आहे।
असांजा वज़ीर बेकार आहिनि, असांजा कामोरा बेकार आहिनि, उन्हनि कामोरनि खे बेकार कयो आहे, छो त वज़ीर बेकार आहिनि, चवंदा इहे बि कामोरा असां जहिड़ा हुजनि। सही, बिल्कुलु। मुरैद साहिब, स्टेट बैंक व्याज जी शरह जेका आहे 11.5% बरक़रार रखी आहे, पोइ चैम्बर ऑफ कॉमर्स वारनि सॼे मुल्क जी चैम्बर ऑफ कॉमर्स एहतजाज कयो आहे त इहो तव्हां कहिड़ो इहो घटि सिंगल डिजिट में अचणु खपे। जी हा, पर हाणे छा करे माण्हू हिते हिननि सां केरु पुॼे। ऐं वरी चवनि था त स्टेट बैंक ते महांगाई वधी वई आहे, पोइ ख़रीफ़ जे ते बि जेको आहे तमामु घणो असरु पवंदो। न, मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां रुॻो ॾिसो त बैंक्स जी, जी हा, बैंकुनि सभिनी बैंकुनि जो ॾिसो केतिरो कमायो आहे। जी हा, चए त व्याज वधीक आहे न, व्याज घटि कयो। तव्हां बैंकुनि सभिनी जी, तव्हां बैंकुनि जी स्टेटमेंट ॾिसो साल जी, बैंकुनि कमायो आहे। सही, बिल्कुलु। मुरैद साहिब, सिंध में पाणी जी खोट जेका आहे तमामु घणी शिदत अख़्तियार करे वई आहे, थर में खूहनि खे ताला लॻी विया आहिनि। क़ौमी असेंबली में जेके सिंध जा मेंबरनि एहतजाज कयो आहे, पोइ चयो त भाउ वज़ीर आज़म इरसा जी ज़्यादतियुनि जो नोटिस वठे, ऐं लॻभॻि सिंध में जेको आहे 60% ॾिसो ॻाल्हि ॿुधो, एहतजाज हिकिड़ी ॻाल्हि आहे, एहतजाज हिकिड़ी मामूली ॻाल्हि आहे। तव्हां बाइकआउट कयो न। जी हा, बिल्कुलु। तव्हां कुझु फोर्स ॾेखारियो न, बाक़ी तव्हां नुमाइंदा थी, तव्हां चङा मुड़ुस थी पॻूं ॿधी ॾींदा वियो त तव्हांजा माण्हू जेके जिन तव्हांखे वोट ॾिनो आहे उहो तकलीफ़ में आहिनि, त तव्हां उहा तकलीफ़ अधु त ॾिसो, तव्हां बाइकआउट करे वेही रहो, वञो ई न। जी हा, त पोइ उनजी अहमियत थींदी। बाक़ी हाणे उते एहतजाज करण ते 4 ॻाल्हियूं करण मां छा फ़ाइदो आहे। पाकिस्तान सिंध असांजी जेका आहे सां छा हाणे चऊं, वधीक न त वधीक तूं अॻिते निकिरी तूं वञी, मां छा कयां। ॼट जॾहिं हुकुमरान थींदा त नसुलनि जा नुक़सान थींदा। असां ॼटनि जे हथ में आहियूं, ॼटनि जे वर चढ़ी वई आहे सिंध। सही, सिंध ॼटनि जे वर चढ़ी वई। ठीकु। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार। मुरैद साहिब, सिंध जे वॾे वज़ीर जी तब्दीली जूं ॻाल्हियूं हलनि पियूं, मुख़्तलिफ़ चोॿोल बि हलनि पिया त केरु अचे पियो। पोइ वरी साईं मुराद शाह हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त बाबा जेके तव्हां 4 नाला खणो था, शर्जील मेमण, नासिर शाह, सईद गनी या अवेश शाह, चई इन्हनि मां त CM केरु कोन थींदो, मां ई रहंदुमि। बसि भली रहे, अञा भींग करे सिंध तबाह करे छॾी सैयद। संदसि पीउ अहिड़ो कोन हो, बाक़ी हिन त कमु लाहे छॾियां साईं। जेतिरी करप्शन हिन कारपोरेटाइज़ कई आहे या हुनखे अहिड़ो नमूनो कयो अथई जो हाणे करप्शन लॻे ई कान थी। चए थो सिंध में करप्शन ई कान्हे का, सो वाक़ई सिंध में करप्शन ई कान्हे। हिसेदार सभु करे छॾिया अथई, सभु हिसो पंहिंजो पंहिंजो वठनि पिया, वाह वाह। ऐं मुराद अली शाह फैसिलिटेटर आहे। सही। येलो लाइन मनसूबे जूं ॻाल्हियूं हलनि पियूं, पोइ हुन में 8 अरब रुपयनि जी करप्शन थी आहे। उनजो जेको प्रोजेक्ट डायरेक्टर हो उनजे मथां एंटी करप्शन FIR कई आहे। इम्कान बल्कि चोॿोल इहे आहिनि त उनखे गिरफ़्तार बि कयो वियो आहे, ज़मीर अब्बासी खे। अदा मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ज़मीर अब्बासी जी रेपुटेशन सभिनी खे ख़बर आहे। जिते वियो आहे उते भींग कई थी, हुनखे PG करण जो मक़सदु, हिते रखण जो मक़सदु कहिड़ो हो। ॻाल्हि आहे त किथे फॾो थियो आहे, पैसा खाई वियो आहे, इन्हनि खे हणी वियो आहे चटीका, उनजे करे इन्हनि खे आयो आहे, न त ॾींहं ई पिए त ठीकु हो सभु। सही, बिल्कुलु। सूबनि जी NFC जी ॻाल्हि कंदासीं। NFC अवॉर्ड में पंजाब खे हिन साल जेको आहे 4402 अरब रुपया रखिया विया आहिनि। सिंध जे लाइ 2207 अरब रुपया, ऐं उनखां पोइ गुज़िरियल साल जेको NFC अवॉर्ड हो सिंध जे लाइ रखिया 2043 अरब रुपया, उनखां पोइ उनखे ॾिना विया 1800 अरब रुपया। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, हमेशह सुवाल उहो पुछो जेको सुवाल पुछण जे लाइक़ु हुजे। तव्हां आका ऐं ग़ुलाम जी बराबरी कीअं था करे सघो। पंजाब आका आहे, असां ग़ुलाम इब्ने ग़ुलाम आहियूं। हुननि असांखे फ़तेह कयो आहे, तंहिंजे करे फ़ातिह जो कमु आहे जहिड़े नमूने मफ़्तू इलाइक़नि खे हलाए। सही, ठीकु। मुरैद साहिब, MQ में हिकु भेरो ॿियो धड़ाबंदी जो शिकार आहे, पोइ मुस्तफ़ा कमाल MQ कॾहिं बि सियासी जमात न रही आहे। एक्चुअली हिननि खे जेसि ताईं मथां सपोर्ट हूंदी आहे, थपकी लॻंदी आहे, त अॻितां अॻियां अची वेंदा आहिनि। हींअर उहे कहिड़ो वोट खया अथनि, उर्दू स्पीकिंग तबिको सभु सम्झी वियो आहे हिननि खे। फेयर इलेक्शन ते उहो वोट कोन ॾींदो हिननि खे। ऐं हिकिड़े पासे सिंध खे विराइण जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। सिंध खे विराइण जूं ॻाल्हियूं पाण में सिंध खे विराइण वारी ॻाल्हि आहे रुॻो मिड़ई। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, इहो चरियो न ॿी दर ते केरु ट्रां करे त हुनखे तव्हां छा कंदो। इहे चरिया आहिनि, पागल आहिनि, पंहिंजो पाण खे तबाह था कनि, ऐं थोरा नसुलनि खे तबाह था कनि। सिंध में जंहिंखे विरणो आहे उहो सिंधी थी रहंदो, त सिंध क़बूल कंदी, न त हुनखे पाण ई सिंध उछलाए ॿाहिरि कंदी। सही, बिल्कुलु। बल्दिया फैक्ट्री केस जो हिकिड़ो ॿुधो साईं, आयो आहे, घणा साल थिया नी, ॾिसो न, शायदि ॿ वायदि मरी विया,
गवाह न हूंदा। पोरियतुनि जो सड़ण जो केस आहे सर। हा साईं, हा, पर केरु थो पुछे, असां वटि अंधेर आहे न। सही। जेके हूंदा न शायदि गवाह, उन्हनि खे मारायो वियो हूंदो या उन्हनि खे ख़तमु कयो हूंदो, शायदि न ॻाल्हाईंदो त कोर्ट छा फ़ैसिलो कंदी, शायदि हूंदो ई न, या मरी विया हूंदा। सो तंहिंजे करे ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां थो, असांजो इंसाफ़ु अंधो इंसाफ़ु अंधो त हूंदो आहे हर जाइ ते, पर असांजो इंसाफ़ु लंगड़ो मंडो बि आहे। तव्हां एतिरो वक़्तु लॻाईंदो कोन केसनि में त ईअं ई थींदो न। सही। पर सभु सईद गनी सूबाई वज़ीर उन खां पोइ हुन पाण एतिराफ़ कयो आहे त 20 अरब रुपयनि जी संदसि खाते में करप्शन थी आहे ऐं चए थो ज़िम्मेवारनि खे हटाए नथो सघां। सईद गनी खां इहो पुछो त तोखे क़ुर ॾेई विहारियो अथनि छा तूं मिनिस्टर थी? जेकॾहिं तुंहिंजे हूंदे तुंहिंजे मिनिस्ट्रीअ में जी हा भींग पियो केरु करे या इंडिविजुअल आहे या ग्रुप आहे, छॾे वञ मिनिस्ट्री। सही। थुक हणी उछलाए ॾींदो बाबा खणो तव्हां मिनिस्ट्री। कहिड़ी कम जी अहिड़ी मिनिस्ट्री जंहिंमें तूं पाण एॾो लाचार ऐं बेवस आहीं, पोइ तोखे माना तोखे झंडे जी ज़रूरत आहे न, ऐं झंडे में बि डंडो हुजे त पोइ ज़रूरत आहे न। तोखे डंडो बि खपे, तोखे झंडो बि खपे, तंहिं करे तूं सभु मसइले तूं वेठो करीं। अवल त तोखे जेकॾहिं ख़बर आहे त 20 अरब रुपए जी ॻाल्हि आहे त तूं पाण छॾे वञ। वर्कर माण्हू आहीं तूं, को वॾेरो थोरी आहीं। सही, बिल्कुलु। पर सभु मकानी इदारनि में बि 2011 खां वठी 2014 ताईं 13,000 गैर क़ानूनी भर्तियुनि जो इंकिशाफ थियो आहे। पोइ नेब सेक्रेटरी तबाह बर्बाद आहे, सभु इदारा तबाह बर्बाद आहिनि। इन लोकल बॉडीज़ में मरहूम मिनिस्टर हो पंहिंजो आगा सिराज दुरानी, उन साईं छा कहिड़ो कमु कयो जो हर टाउन कमेटी में, हर म्युनिसिपल में जिते ज़रूरत 10 माण्हुनि जी आहे उते 100 माण्हू भर्ती करे छॾियईं। सही। ऐं सभु चवंदा पैसनि ते। सो ॻाल्हि आहे त मुंहिंजा भाउ ऐं पैसा खणी वियो, हींअर गुज़ारे वियो, पैसा माना खणी वियो। तोबा मुंहिंजा मौला, अड़े बाबा ख़ुदा खे मञो, हिते ई मरणो अथव। मरण खां पोइ तव्हांखे ख़बर बि कान्हे त केॾांहुं वेंदा पिया। इवन आसिफ़ ज़रदारी जी कहिड़ी ख़बर त इहे पैसा केॾे वेंदा, कंहिंखे नसीब थींदा, कंहिंखे का ख़बर कान्हे। ज़ुल्फ़ार अली भुट्टे खे ख़बर हुई त मुंहिंजो वारिस ज़रदारी थींदो। ज़ुल्फ़ार अली भुट्टे खे जंहिं हाकिम अली ज़रदारी खां नफ़रत कंदो हो, छो त हाकिम अली ज़रदारी रिवोल्ट कयो पार्टी में, हू ढाका वियो हो इजलास अटेंड करणु। तव्हां मूंखे ॿुधायो त सही त तव्हां कॾहिं वियो भुट्टो साहिबु, कहिड़ी भुट्टे साहिब जी ख़ानदान, ॿिया कहिड़ा कॾहिं ज़ियाउल काॾे, सभु ईअं हिते पियो हूंदो। माण्हुनि जी ख़िदमत कयो, माण्हुनि में जीअंदा रहंदो। उहो उस्ताद बुखारी जो आहे, जेको माण्हुनि में जीअंदो उहो हमेशह जीअंदो रहंदो। सही। जेको सिंध संवारे सो जीअंदो रहंदो, या माण्हू मतिलबु माण्हुनि जी ख़िदमत कंदो सो जीअंदो रहंदो, इहो ईअं आहे। तंहिंजे करे अलाह हिननि खे हिदायत ॾे, छा कजे भला। सही, बिल्कुलु। वरी साहिबु हुकूमत सरकारी मुलाज़िमनि खे 3 महीननि जे अंदरि अंदरि पंहिंजी ॿिटी शहरियत ज़ाहिर करण जो हुकुम ॾिनो आहे। ऐं उहो चयो अथनि त जेकॾहिं तव्हांजी घरवारी बि ॿिटी शहरियत ऐं ॿार आहिनि तॾहिं बि ज़ाहिर कयो। छा थियो आहे न, कुझु काफ़ी सरकारी मुलाज़िमनि पंहिंजा ॿार मोकिले ॾिना आहिनि, उहे हिते रहनि था ऐं मुलाज़िमत हिते था कनि। इहो तमामु सुठो कानून आहे, पहिरीं अचणु खपे हा। अॼु खां 20 साल 30 साल पहिरीं अचणु खपे हा। इन दौरान त माण्हुनि इहो सॼो कमु कयो आहे। जी हा। तंहिंजे करे इहो हिते ॾिसूं न, हिते इन में बि केतिरी सचाई सां त इहो इंफॉर्मेशन माण्हू ॾियनि ई वठनि। हुकूमत केतिरो सचाई सां थी ॾिए, या हुकूमत इन्हनि सभिनी जी वरी जेकॾहिं ॾियनि था त इन्हनि सभिनी जी छानबीन करण जे लाइ इंटेलिजेंस एजेंसीज़ खे ॾियनि। दादा को कमु ॾुखियो थोरी आहे, करण जो तरीक़ो अचे। सही, बिल्कुलु। मुरे साहिबु सिंध में हिकु ॿीहर बदमनी तमामु घणी वधी वई आहे। हिकिड़ी लिस्ट जारी थी आहे जंहिंमें चयो आहे त सभिनी खां वधीक जेके क़तल थिया आहिनि, को 7 में क़तल आहिनि, उहे कराची में थिया आहिनि। पोइ 2 नंबर ते पोइ लाड़कानो डिवीज़न थो अचे, हैदराबाद डिवीज़न थो अचे। कराची में इन करे थिया आहिनि, मां कराची में इन जे करे थिया आहिनि जो कराची जी पॉपुलेशन बि त 2 करोड़ आहे न। जी। तंहिंजे करे उन हिसाब सां ई क़तल थींदा ऐं बदमनी बि उते ई थींदी। बाक़ी जेकॾहिं ॿियनि ज़िलनि में पॉपुलेशन घटि आहे त उते बि ईअं आहे। बदमनी छा आहे, ॾिसो पेट जॾहिं माण्हुनि खे न मिलंदो त बदमनी थींदी न। सही, बिल्कुलु। माण्हुनि खे रोज़गार ॾियो, पेट ॾियो, पेट भरे खाइनि, औलाद ॿार पढ़ाइनि, हिकिड़ो सिस्टम आहे न। असां नंढा हुआसीं, असां भरले को ॿुधंदासीं को खून थियो आहे। सही, बिल्कुलु। इहो छा हुयो त माण्हू ख़ुशहाल हो। सही। सिंध में ख़ुशहाली हुई इवन मञुनि जे दौरान। हे त पोइ जॾहिं पंहिंजा आया आहिनि न यार, हिन हाणे कम ई लाइ छॾिया। सही। पाण त वञी डिफेंस कराची ऐं पंहिंजो दुबई, लंडन, अमेरिका अहिड़ी वञी ठाहिनि पंहिंजूं मिल्कियतूं। हिते ग़रीबनि खे सुञो करे छॾियनि। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। मुरे साहिबु सिंध में रुड़ जी वबा पखिड़िजी वई आहे। हलंदड़ साल 2000 खां वधीक बीमार जेके आहिनि ॿार बीमारी में विकुड़जनि, 53 ॿार फोत थी चुका आहिनि। हा साईं, अदा न को सफ़ाई आहे,
ॾिसो एनवायरमेंट तव्हां ॾिसो न को सफ़ाई आहे, न को ड्रेनेज आहे, न को साफ़ु जी, पाणी आहे बिल्कुलु। पीअण जे लाइ। इवन हैदराबाद में पाणी पीअण जो साफ़ु कोन्हे, सही ॻाल्हि आहे, ठीकु, डप वारो थो अचे। डप वारो थो अचे। हाणे ॻाल्हि इहा आहे त उतां बीमारियूं न थींदियूं, ॿियो छा थींदो? हक़ीक़त आहे। जिते जिते हुकुमराननि खे पंहिंजे अवाम ऐं पंहिंजे माण्हुनि जो अहसास ई न हुजे। तव्हां ॾिसो न सिहत जी ॻाल्हि था कयूं त तव्हांखे ॿुधाए थी विस्मा सिहत सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। ॻाल्हि आहे पाकिस्तान घटि में घटि सिहत ते पैसा थो ख़र्च करे। सही, बिल्कुलु। हाणे सिहत ते पैसा घटि ख़र्च कंदो उते त माण्हू मरंदा न, ॿार मरंदा, ॿियो छा थींदो? हिकिड़ी नई ख़बर आहे, का ख़बर, पुराणी ख़बर आहे। सही। सिंध हुकूमत आबादगारनि खे अरबनि रुपयनि जी सब्सिडी ॾियण जे बावजूदि कणिक ख़रीद करण जो हदफ़ मुकमल न करे सघी। हाणे चवंदा त असां पास्को खां जेको आहे अलाए ख़रीद किथे कंदासीं, सब्सिडियूं 2 लख ॾिजनि, अलाए किथे सब्सिडियूं, कंहिंखे सब्सिडियूं मिली, सब्सिडियूं सभु पॾेरा पाण में था विराए खणनि। मिनिस्टर या दोस्त पीपुल्स वॾा वॾा उहे विराए था खणनि। सब्सिडियूं कंहिंखे थी मिलनि? सही, सभु उन्हनि जी खीसनि में थी वञनि, ग़रीब खे कोन थियूं मिलनि। ग़रीब नंढे आबादगार खे कुझु बि कोन थो मिले। उनखे आहे ही आंगूठो, इहो चीच, इहो आंगूठो चूस, नंढो नंढो जेको उनखे चवंदा चीच चूस, हीउ तो आंगूठो चूस, इन मां तूं सभु कुझु मिलंदो तोखे। हिते ग़रीब माण्हू जे लाइ ऐं नंढे माण्हू जे लाइ इहो आहे। सही, बिल्कुलु। मुरैद साहब, वफ़ाक़ी हुकूमत चयो आहे त सोलर पैनल ऐं बैटरियूं जेके हाणे मक़ामी सतह ते तयारु थींदियूं, नई सोलर पॉलिसी जेको आहे उहा अख़्तियार कई वई आहे, आख़िरी मरहले में ठाहे छॾी अथऊं। तव्हांखे यादि न आहे शहबाज़ शरीफ़ वियो तुर्की ते पुट खे वठी वियो, उन्हनि सां उहो जेको बि आहे या चाइना वारनि सां करे पाण ई हणंदा, हिकु ॿियनि खे थोरी हणणु ॾींदा कारखानो, जी हा, पाण ई हणंदा। सिंध में ज़रदारी हणंदो, पंजाब में शरीफ़ हणंदा। बाक़ी ॿियनि जा हूंदा त उन्हनि खे ॾंडो ॾींदा ते बंदि करे वञनि या विकिणी वञनि। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। मुरैद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो, मूंखे ॾींदा इजाज़त। अला वाही।